शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे उर्स मुबारक जे 3 ॾींहं ते बेलखे पांधीअड़नि भिट शाह पहुची भिटाई जी मज़ार ते हाज़िरी भरी। जॾहिं त सकाफ़त खाते तरफ़ां क़ाइम कयल सकाफ़ती ॻोठ करार ढंढ ऐं शाह जो मुजस्मो बि हज़ारे पांधीअड़नि जे निगाहुनि जो मर्कज़ बणियल रहियो। मेले जे मौक़े ते सनती ऐं ज़रई तोड़े जानवरनि जी नुमाइश ते बि माण्हुनि जी रश रही, जिते माण्हुनि नुमाइशनि ते मौजूद ऑफिसरनि खां मुख़्तलिफ़ शयुनि बाबति ॼाण वरिती। शाह अब्दुल लतीफ़ जे उर्स मुबारक जे मौक़े ते लतीफ़ी राग रंग जी महफ़िल मुनक़िद कई वई। राग रंग जी महफ़िल में नाले वारनि फनकारनि मंज़ूर सखीराणी, सावन खान गिरूप, गफ़ूर सूमरो, साजिद हुसैन, तालिब खान पालारी, मल्हार जोणेजो, कादिर बख्श मिठू ऐं ॿियनि पारां सुरनि जी वर्खा कई वई। उन मौक़े ते हज़ारे माण्हुनि पारां नाले वारनि फनकारनि खे बहितरीन कलामनि ते ख़ूब दाद ॾिनो। राग रंग जी शुरूआत भिटाई जे कलाम सां रागी फ़क़ीरनि दंबूरे जे तंद सां कई। बहितरीन कलामनि ते शाइकीन झुमंदा रहिया। उर्स मुबारक जे मौक़े ते सजायल दुकाननि ऐं स्टॉलनि ते माण्हुनि जा मेला मतल हुआ। मुल्क जी कुंड कुड़िछ मां आयल पांधीअड़ा शो लाइन में सरगिस, मौत जो खूह, झूला, ट्रेन ऐं ॿियनि ते तफ़रीह वठंदा रहिया। जॾहिं त दुकाननि ऐं स्टॉलनि तां मेले जूं मिठाइयूं ऐं सूखड़ियूं बि ख़रीद कयूं वयूं। होॾां मेले जा 3 ॾींहं मलाखड़े रांदि ॾिसण लाइ माण्हुनि जा मेड़ लॻल हुआ, जिते नामियारनि पहलवाननि पंहिंजी रिवायती हरीफ़नि खे मल दसे शौक़ीननि वटां ख़ूब दाद माणियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk